असांजा मान वारा स्टेज ते वेठल साईं हाजी शफ़ी मोहम्मद सचो साहिब, साईं नूर मोहम्मद सुमरो साहिब, साईं एहसान जरवार साहिब, साईं फारूक साहिब ऐं साईं गुल मोहम्मद मूपोटो ज़िले सदर मटियारी, साईं गुलाम अली हसरत साहिब ऐं अल्ताफ़ रुस्तमानी साहिब ऐं ओतिरा ई मान वारा पिंडाल में वेठल उस्ताद साथियो, अस्सलाम वालेकुम। ऐं पंहिंजी तरफ़ां साईं नूर मोहम्मद खे ऐं साईं एहसान खे मुबारकबाद थो ॾियां त अॼु गवर्नमेंट जे ऑर्डर खां आज़ादु थिया ऐं पंहिंजी आज़ादु ज़िंदगी गुज़ारणु शुरू कंदा। साईं ऐं नूर मोहम्मद जी शख़्सियत ते हिते सभई ॻाल्हाए विया आहिनि त जो माण्हू ई अहिड़ो आहे। साईं उमिरि तां राति जो अची लथो ॻोठु, सुबुह जो माण्हू अचनि मुबारक ॾियणु किथे ई साईं, ऐं ट्रेज़री बीठो आहियां ऐं उस्ताद जे कम सां डी ओ ऑफिस में बीठो आहियां। साईं उहा शख़्सियत सां ऐं सदाबार माना जेॾी महिल बि तव्हांखे मिले, जेॾी महिल बि मिले, पर हू वॾे मोहबत सां ऐं ख़ुशि दिलीअ सां तव्हांजो आज्ञा करे। ऐं अहिड़ी शख़्सियत ऐं जेका मूंसां गॾु ऐं जनरल सेक्रेटरी साईं डिप्टी जनरल सेक्रेटरी हो 4 साल 3 साल असां उहे पूरा कया। असां सॼे ज़िले जे हर यूसीज़ में मीटिंग करे उस्तादनि खे उजागर कयो त बाबा पंहिंजी तनज़ीम, पंहिंजी ताक़त ठाहियो, पंहिंजी पेटे लफ़्ज़ां जेका वक़्त जे हुकुमरान वॾेरे सां ऐं ऑफिसर सां, ब्यूरोक्रेट सां, जेको ब्यूरोक्रेट हींअर तव्हां ॾिसो त तव्हांजे हेॾी सीसी ठाही, उन सॼीअ खे कीअं न कीअं कल्टी करे वियो, इहो घटि ॻाल्हि कोन्हे। जॾहिं सिंध जा 41-42 इदारा गॾिजी करे हुकूमत जे ख़िलाफ़ु हुजनि ऐं थिए कुझु बि न, ॿाहिरि ते हिकिड़ो नोटिफिकेशन मोतिल कयो अथनि, उहो सुभाणे बहाल बि करे सघनि था। हेॾी वॾी कुवत उहो कंहिं अवांजो पोइ कयो, वक़्त जे ब्यूरोक्रेट कयो, जेको मुराद अली शाह जो माइट हो, हुनखे मुराद अली शाह बचाइणो हो। पर या त असांजे क़यादत में खोट हुई, या त असांजे नसीब में ईअं हो जो अहिड़ा माण्हू क़यादत में असांजे लॻा जिन, असां सभिनी खे विकिणी छॾियो, असां सभिनी जूं उमेदूं ख़ाक में मिलाए छॾियूं। तव्हां हैदराबाद वारो जलसो ॾिसो, जेको पूरो 9 ज़िलनि जो जलसो आहे, जेको अधु सिंध आहे, तंहिंखे उन लीडरनि कीअं कयो? 12:30 बजे मूं कयो आहे, 1:30 बजे ख़तमु कयो आहे। असांजा ज़िला दादू खां अञा पहुता कोन्हे, बदीन खां माण्हू पहुता कोन्हे, वञो वापसि, वञो वापसि। ही वॾी हिकिड़ी ताक़त ठही हुई जंहिंखे उन्हनि, हाणे इहा ताक़त न ठहंदी। हाणे अवी इदारा पाण में जेके 41-42 आहिनि, उहे पाण में हिक ॿिए ते भरोसो ई कोन कंदा, न को बीहंदा तव्हांजा हक़ूक़ लाइ। हाणे वरी पाण सभु को पंहिंजे प्लेटफॉर्म तां एहतजाज कंदो, उहो पोइ छा थो वठी सघे, छा नथो वठी सघे। हुकूमत वक़्त जो हुकुमरान वॾो यज़ीज़ आहे, उन खां वठणु सवलो न आहे। बहरहाल अलाह साईं तव्हां सभिनी जे उमेदूं पूरियूं कंदो ऐं को अहिड़ो मुड़ुसु आॾो निकिरी पवंदो जेको न हटंदो, मरी वेंदो न हटंदो, जेको मरी सघंदो बि न हटंदो, थी सघे थो अहिड़ो तव्हांजे नसीब में मिली सघे, जेके तव्हांजा रहियल जेके मुतालबा आहिनि उन्हनि खे पाए तकमील ते पहुचाए। साईं अतीक जूं तमामु घणियूं महिरबानियूं आहिनि, जंहिं सॼे बदीन जी क्रीम हिते गॾु कई आहे। ऐं मुंहिंजो हिकिड़ो ख़्यालु आहे, जेकॾहिं इहा क्रीम सॼी
पंहिंजो हणा वणा ख़र्च करे अची हिकिड़े जाइ ते गॾु थी आहे त इन में कुझु न कुझु थियणु खपे हा। जेके शयूं तव्हांजे मथां तलवार वांगुरु लटकायूं अथनि, तव्हां ॾिसो न यकदमि हुतां जे माण्हुनि खे वापसि कयो अथनि, हुतां तव्हां ते SCR जी पॉलिसी लाथी वई आहे, तव्हां मुंतशिर थियो, तव्हां पंहिंजे वॾनि जे पटकनि में हथु विझो ऐं वरी होॾां सज़ा जेकी आहे हुननि उन जो बि लिस्ट जारी करे छॾी आहे डायरेक्टर साहिबु। कंहिंजूं 2 इंक्रीमेंट ख़तमु, कंहिंखे 12 महीना पघार ख़तमु, कंहिंजो 3 महीननि जो पघार ख़तमु। हीअ सभु अव्हांखे मुंतशिर करण लाइ हुननि जेकॾहिं तव्हांजो कामयाबु दरतो थिया त इहे नोटिफिकेशन जल्दी न निकिरणो आहे, तव्हां खां डपु कंदो आहे, पर तव्हांजो डपु न थियो। हाणे तव्हांखे उन जे काउंटर करण लाइ तव्हांखे हिकु थियणु पवंदो, तव्हांखे हिकु थियणु पवंदो। जेकॾहिं हिकु न थिया त पोइ यकीननि वरी तव्हां ते इहे नोटिफिकेशन नवां निकिरंदा रहंदा, मोसलबार थींदा रहंदा। तव्हां हिकिड़ी कमेटी ठाहियो आहे जेकी ज़िले ते हाणे इलेक्शन जो माहौल आहे, जेको उहो माहौल वञो ख़ुशल असुलबी सां ऐं सुठा दोस्त जेके तव्हांखे तहलकनि मां चूंडे, तहलकनि में जेकॾहिं साईं अल्ताफ़ हारिर आहे, जेकॾहिं दोस्त को तावन करे थो, दोस्त को पंहिंजे अना तां विसरा थिए थो, तहलको गॾु ठाहे थो त मोस्ट वेलकम। उहा कमेटी उन्हनि सां बि ॻाल्हायो आहे ऐं सभिनी सां ॻाल्हाए तव्हां पंहिंजे ज़िले जी क़यादत ऐं ज़िले जूं तहलकनि जूं क़यादतूं इहे मज़बूत जेसीं न ठाहींदा तेसीं तव्हां वक़्त जे हुकुमरान सां विढ़ी न सघंदा। इहो तव्हां ते लाज़िम ऐं मुल्ज़िम आहे। जेकॾहिं ईअं छिड़ो विछड़ थींदा, सदर हिकिड़े पासे, जनरल सेक्रेटरी ॿिए पासे, त यकीननि तव्हां पाण में विढ़ंदा रहंदा, ऑफिसर विचां ई तव्हांजे उन वेड़ मां फ़ाइदो वठंदो रहंदो। तो साईं अतीक जूं महिरबानियूं। असांजी इहा थोरी सलाह हुई, जेकॾहिं सुठी लॻे त ठीकु आहे, जेकॾहिं ग़लति लॻे त मुआज़रत।